जिते अफ़ीसर ख़ुदि चोर हूंदो आहे उते कख बि नथो बची सघे। हिननि मिसकिननि जो कसूर उहो आहे त हिननि वणनि जे वाढी जी निशानदाही कराई आहे ऐं वण वढींदड़ बि वीडियो में साफ़ नज़र अची रहिया आहिनि। लाहे तो कढनि था कंहिंजी परमिशन सां कीअं कंहिंजी मोकिलियो चार पंज वण वढिया पिया आहिनि, कोई ज़िम्मेवार तव्हां हुजो। तव्हांखे कीअं घर में ना आहे क्या घुमण कीअं आहे वातो तुंहिंजी न तुंहिंजी ड्यूटी न को कुझु तूं कीअं घुमण आहे। ज़िले घोटकी जे थाणे आंदल सुंदराणी जी हद में फॉरेस्ट जहानपुर बेलो तबाही जे वर चढ़ी वियो। हे इहे ई आहिनि वढण वारा हेॾे आहे, न त अहिड़ा वण वढिजी विया आहिनि। वढे केरु थो थोरो सही सही ॿुधायो त जंहिंजो हे मोकल आहे बि त उहा ॻाल्हि कयो, जे न त असां त मथे हलाईंदासीं ॻाल्हि। जेके अहिड़े माण्हू जी आहे बि ॿुधायो ॻाल्हि, सम्झो तो। हे असांखे जलपाई कोन चवंदा तव्हां किथे हुया वे, पोइ वरी असांखे फैल पई चवंदा रिपोर्ट न कई वे। बेले खाते जा मुक़रर मुलाज़िम शरीफ़ बुल्लो ऐं ॿिया मिली भगत करे केतिरा ई सरकारी क़ीमती लखें रुपयनि जी मालियत रखंदड़ वण वढराए छॾिया। बेले खाते में प्राइवेट मुक़रर मुलाज़िम सैयद नवीद शाह ऐं हिदायत महर क़ौमी हक़ीक़त जी टीम सां ॻाल्हाईंदे चयो त असां गुज़िरियल 16 महीननि खां वठी ईमानदारी सां ड्यूटी कयूं था, लेकिन असांखे पघार बि नथी ॾिनी वञे। नवीद शाह असां साईं हिते प्राइवेट इहे बि आया शरीफ़ बोले हिते ॿेले खाते ते हिननि वण वढाया आहिनि। राति असां क़ुर शरीफ़ ते हथ रखी चवंदासीं त शरीफ़ बोले वढाया आहिनि। कल्ह राति रखायासीं रिंद तर्द जी ओतार जी भर में। ॿियो जेके अथसि उनजा ॿिया टेमी बि अथसि, जबार महर बि अथसि, वढण वारा जेके आहिनि उहे ट्रैक्टर वारा अथसि वंगर उहे असां ॿिया चाचड़ बि अथसि ऐं उनसां गॾु जेको मीरे जे ॻोठ जा चाचड़ बि अथसि। ॿ टे गॾु असां क़ुर खंदासीं या वेही असांखे करे इनकारी करे क़ुर ते असां हथ रखी चवंदासीं पाण वढाया अथसि। वरी साईं रोकियो आहे उनजे चाचड़नि खे, मीरे चाचड़ असांखे मोकल ॾिनी आहे जेके थोरा कढाइनि पिया ला, कुझु कढाया आहिनि कुझु बीठा आहिनि। उन ते दॿा असां ते अथसि त हे क़ुर शरीफ़ ते असां हथ रखी चऊं था त इन वढाया आहिनि। शरीफ़ दॿा रखे थो त FIR कंदासीं। हीउ मुक़रर जहानपुर बेले ते ऑफिसर शरीफ़ बुल्लो जेको क़ीमती सरकारी वण वढराए थो ऐं जॾहिं असां बेले खाते जे सरकारी वणनि जी वाढी जे हवाले सां मीडिया खे आगाह कंदासीं त असांखे वण वढजण जी कूड़ी FIR में फासायो वेंदो। कल माॾे फ़ोन करे मां अस्पताल ॿाहिरि जल्दी बीठो आहियां, मूंखे चए थो ॿारनि खे छॾे करे हिते मां वटि जल्दी पुॼ, मां तो FIR कंदुमि। तूं ब्लैकमेल आहे, मूंखे ब्लैकमेल करे वण पाण वढाए थो, ब्लैकमेल माते करंदो। माते से साबित थी वञे असां क़ुर ते हथ रखी चवंदासीं वण पाण वढाया अथसि, इल्ज़ाम असां ते त मां तो FIR कंदुमि। मां तव्हांखे असांखे 15 खां 16 महीना थी विया आहिनि, असांखे हिन रुपयो पघार बि न ॾिनी आहे। असां सां इहो मुतालबो कयूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे, इहो बदिली थी वञे, ॿियो जेको अफ़सर को अचे जेको सुठो। असांखे साईं तक़रीबन 16-17 महीना 12,000 साईं मां पघार ॻाल्हायूं, मूंखे रुपयो हिन न ॾिनो अञा ताईं। इहे चवंदा त ॿा जेको लड़ो लुड़ियो किरे थो उन मूं तां सनी सुकी काठी खणी करे पंहिंजो जेको गुज़ारो पघार असां न। हिननि ॿेले खाते जे आला अफ़ीसरनि तोड़े SSP घोटकी DIG सखर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त ख़ुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मुबशिर राहिब सां गॾु पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, घोटकी।